अस्सलाम वालेकुम संगत। उम्मीद है अवां सब खैरियत सां हूंदव, ख़ुशि हूंदव जीअं त अवां जो पंहिंजो सजाद मखणी। अवां ॾिसी रहिया सजाद मखणी व्लॉग। अॼु मुंहिंजी सॼी टीम मूंसां गॾु आहे। अॼु असां काॾे वञूं पिया ॻोठ में रिकॉर्डिंग करणु। पोपट खान बि असां सां गॾु आहे, लियाकत लॉलीपॉप बि गॾु आहे, बहादुर शाह जेको असांजी कैमरामैनिंग कंदो आहे इहो बि गॾु आहे, गुलाम फरीद भट्टी इहो असांजो पिरी प्यारो दोस्त आहे इहो बि गॾु आहे, ऐं मक़सूद लाटू जेको आहे उहो रिकॉर्डिंग करे थो हाणे। सो असां सां गॾु हुजो। अॼु ॾिसो असां केॾो परे निकिरी था वञूं रिकॉर्डिंग ते। अचो। सो संगत तव्हांखे ख़बर त आहे असां जेको आहे सफ़र कंदा आहियूं मोटरसाइकिल जो। सो असां टे माण्हू हिन मोटरसाइकिल ते वेठा आहियूं ऐं जेके पोपट खान ऐं लॉलीपॉप पंहिंजो जेको आहे जो बहादुर बुखारी उहे हुन ॿी मोटरसाइकिल ते आहिनि, उहे थोरो असां क्रॉस करे हाणे हे ॾिसो। सो काफ़ी संगत वारा ऐं दोस्त इहे चवंदा आहिनि त सजाद मखणी वारा मगरा आहिनि। सो मां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो अदा असां मगरा न आहियूं, रब जी तरफ़ जी जारी आहे। पर छा आहे जो अॼु मां तव्हांखे सिधी ॻाल्हि ॿुधायां, कमकार वधी आहिनि। असां कंहिं महिल किथे रिकॉर्डिंग करणु वेंदा आहियूं, कंहिं महिल जेको आहे किथे रिकॉर्डिंग करणु वेंदा आहियूं, ऐं प्रोग्राम हूंदा आहिनि। माना पंहिंजी रोज़ी सां लॻा पिया आहियूं, बच्चनि जी रोज़ी कयूं था, मगरा न आहियूं। हाणे मूंसां गॾु हुजो। ॾिसो असां केॾो परे वञी जेको आहे हाणे शूटिंग ते वञूं था। तव्हां असां सां गॾु हुजो। अदा पेट्रोल आहे मोटरसाइकिल में फरीद? हवा बवा टायरनि में? हा वालेकुम सलाम साईं। हा साईं, हा हज़ुर बीहंदासीं। अदा हे असां हाणे हिते बीठासीं, पंहिंजो असांजो हिकिड़ो दोस्त बि मिली वियो आहे ऐं हे जेको आहे हवा कोन्हे मोटरसाइकिल में। मिलण आयासीं बाबा, तोखे असांखे लाइक कंदो टिकटॉक ते। साईं वॾी महिरबानी। तव्हां सां जेका असां मिलण आयासीं, असां ॾाढो तव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॾिसंदा आहियूं, ख़ुशि ॾाढो खिलाईंदा आहियो। इहा असांजी जेको आहे न ख़ुशकिस्मती आहे की असांजे हूंदा आहिनि लेवल ते माशाअल्लाह। ॾाढी ख़ुशी थी असांखे। गुलाम दायो सर, गुलाम दायो साहिबु असांखे मिली वियो, जेको आहे जो लाइक बि कंदो आहे, फॉलो बि कंदो आहे। बात कंदासीं पसंदीदा जेका दोस्त आहियो ऐं दिलि ख़ुशि थी जेका तव्हां सां मिली करे। अलाह ताला तव्हांखे तरक़ी ॾे। आमीन 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 आमीन। इहे तव्हां ॿाहिरि जूं दुआऊं आहिनि असांखे। वॾी महिरबानी, अलाह तव्हांजी इज़त कंदो। वॾी महिरबानी। हेॾा संगत मोटरसाइकिल में हवा था भरियूं असां। घणी कई दादा? साईं 50 करे छॾी आहे। न बाबा चरियो आहे छा, अॻे टायर टूब महांगा थी विया न। सो संगत असां मोटरसाइकिल में जेको आहे हवा बि भरीसीं ऐं पंहिंजो पहिरीं प्यारा दोस्त जेके असांजा ड्राइवर हज़रात आहिनि, फ़र्ज़ु कयो कार जा या पंहिंजो ट्राले जा या कोचनि जा ड्राइवर आहिनि, उन्हनि खे मां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदुमि त हाणे जेको आहे कोविड जेको आहे ॾाढी थिए थी, एहतियात कयो ऐं पंहिंजो स्पीड जेको आहे घटि रखो ऐं जिथे बि वञो मौला तव्हांखे सलामत जेको आहे पुॼाए हुते। ऐं इहो हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो मैसेज हुयो। जीअं माना हाणे कोविड ऐं धुंध घणी आहे, जेके असांजा ड्राइवर हज़रात आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त बाबा पंहिंजो मज़े सां सफ़र कयो ऐं अलाह पाक खां दुआ आहे त तव्हां सदाईं ख़ुशि हूंदव, जिथे बि हूंदव आबाद हूंदव। संगत जेको आहे वरी असां हाणे पेट्रोल भरायूं। अदा इहो ॻोठ अंदाज़ो घणा किलोमीटर थींदो फरीद? थी वेंदो न तक़रीबन 10 किलोमीटर आहे। हा सही आहे। संगत जेको आहे जो अञा ॻोठ परे आहे ऐं जेको आहे असां मोटरसाइकिल चङो जो फरीद मटाई बाबा। हाणे जेको आहे सहूलियत सां वञूं था ऐं आसानी सां सफ़र थिए पियो। पोयां हीअ संगत गॾु आहे। ओॾो हल न बाबा, ओॾो हा। सो नदीम शाह जेके आहिनि उहे असांखां अॻिते निकिरी विया, असां मोटरसाइकिल जे हिन चकर में। चलो असां बि पुॼूं उस्ताद देर दुरुस्त। वाह 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 संगत, ॻोठाणो माहौल ऐं ज़मीन आहे सावक, माशाल्लाह वॾो मज़ो आहे। सो हे बीठा हूंदा, असां संगत बीठी आहे असांजे इंतज़ार में। अदा असां मोटरसाइकिल हिकिड़ो ॿियो वरितोसीं, सो इन में असांखे थी वई देरि। तव्हांजी महिरबानी जो तव्हां बीठा हुआ असांजे इंतज़ार। धप करे मुंहिंजो संगत ईंदी आहे, वरी असांखे को ॿियो पासो वठिणो पवंदो। असां मोटरसाइकिल सां अहिड़ो कमु कयोसीं, 4 माण्हू वेठासीं, चेलां बीठियूं। इहे फरीद जी महिरबानी। हिन वरी दोस्त हुयो त हुन खां स्कूटर वरितईं। हाणे घणो परे आहे?
थोलो पान ढाबा ते 2 किलोमीटर ला पुॼा नाला संगत तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां जेको हे ॻोठ असां वञूं था जिथे उहो हिन लियाकू उर्फ लॉलीपॉप जो अथव लॉलीपॉप जो कोने माल है मैतन जो मान 1.5 किलो दियो पर पुरानो गोठ आहे यादां ता ने चीजो केदा हा टिशू जेको आहे दरगाह आलिया जिलानी सोई शरीफ़ सो ही रोड हेॾे बि वञे थो दरगाह शरीफ़ ऐं हिन खां जेको आहे अॻिते लियाकू जो ॻोठ आहे असां होॾे वञूं था संगत जेको आहे माशाल्लाह असांजो सफ़र हाणे पूरो थी वियो आहे जेको आहे असां हाणे लियाक जे ॻोठ में पहुची विया आहियूं हे सड़क वञे थी लियाक जे ॻोठ ते हे हाणे एंड थी विया आहियूं हिन ॻोठ में त तव्हां ॾिसी सघो था ॾिसो संगत हे जेको हाणे लियाक जे ॻोठ में सफ़ा असां थी विया आहियूं मूंखे लॻे थो हाणे जेको आहे न ओताग ते हलनि था अॻियां ओताग आहे हुन ते स्टॉप कंदासीं ऐं माशाल्लाह ॻोठनि में सावक ज़मीन पाणी वण ऐं मज़ो ई मज़ो आहे अस्सलाम वालेकुम ॾिसो था हे साईं ॻोठ में पुॼा अस्सलाम वालेकुम अदा ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर साईं मुंहिंजा ख़ुशि आहियो वॾा ख़ुशि आहियो ख़ैर संगत जेको आहे असांजी ख़ैर ख़ैरियत सां रिकॉर्डिंग थी वई वीडियो रिकॉर्डिंग कयासीं हे असां हिकिड़े ॻोठ में तव्हांखे ॿुधायो मां पोपट खाइण त ॻोल्हियां लियाकू वारा सभु ॾिसो था संगत संगत ख़ैर सां असांजी अॼु जो जेको आहे रिकॉर्डिंग थी वई 2-3 वीडियो फनी रिकॉर्डिंग कयासीं हे सॼी ॾिसो था हे ऐं ॾिसो था संगत इहे असांजा ॻोठाणा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि सो हिते महिमान नवाज़ी आहे असांजा सिंधी जेके आहिनि महिमान नवाज़ी आहिनि तव्हांखे ख़बर आहे हीअ असांजे पोपट खान वेठो आहे ॾाढो मज़ो अचे थो माशाल्लाह असां हितां कुझु सिखिया बि से ऐं कुझु सेखारियो बि से वाह वाह सिखिया वधीक हिते वॾी माना जेका जुग जा माण्हू वेठा आहिनि ॻोठाणा ऐं असांखे वॾी ॼाण ॾिनी अथनि हिन सां काचारी थी काचारी में ॾाढो मज़ो आयो पर हाणे मुंहिंजी दिलि चए थी त मां लॾे अची हिते विया हा सदा पोइ ॾिसूं कहीं चाचे को पुछूं को प्लाटड़ो ॾे या जा ठवाए ॾे त पोइ मोटी चा हा भली अचे जेको आहे प्लाट ई प्लाट है न संगत तव्हां ॾिठो हिते माहौल जेको आहे VIP आहे ॻोठनि में माहौल सावक ऐं ज़मीन आहे वण टिण ओटाकूं वाह वाह वॾो मज़ो आहे असां जेको आहे पंहिंजे शहर खां निकिरी अॼु हिकिड़ो परे आयासीं मुंहिंजो विजन में हिकिड़ी नई लोकेशन ॾियूं ऐं इनशाला जेको आहे हाणे असां हिते रिकॉर्डिंग शुरू कंदासीं फनी वीडियो साईं बि असां सां गॾु आहे सॼी टीम गॾु आहे हवा ईअं फेर फेर सॼी संगत ॾेखार सो हिते ॾाढो मज़ो लॻो पियो हाणे साईं चए थो मां हिते लॾे अचां बाबा लॾे अचे त असां बि पोइ हिन जे कढूं असां बि टपड़ खणूं कयो न मूंखे अञा ज़मीन मिली न वर तव्हां गाॾूं विञायो बसि पाण ईअं को प्लाट वठूं था पंहिंजो ॻोठ ईअं वरी धार ठाहियूं 2-3 घर सही आहे सो संगत उम्मीद कयां थो अॼु जो हीउ व्लॉग तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो पसंदि आयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो वीडियो खे लाइक ज़रूरु कजो तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखो ऐं मुंहिंजी सॼी टीम खे मूंखे इजाज़त ॾियो ख़ुदा हाफ़िज़